कमदार जी बतार हाणे असां भी पंहिंजे ॿारनि खे तालीम था ॾियूं तोखे कीअं थो लॻे? सही लगे से बतार। हा असां पंहिंजे ॿारनि खे तालीम ॾींदासीं इंशाअल्लाह अल्लाह जे हुकुम सां इन ग़रीब गुरबनि खे वॾो सुख ॾींदासीं वॾो। अस्पतालूं असां पंहिंजा ठाहींदासीं और स्कूल भी पंहिंजा पाण ठाहींदासीं। हाणे पंहिंजा ई छोकिरा तालीम करे ईंदा और पढ़ंदा भी सही पढ़ाईंदा भी सही। हाणे मुंहिंजो वॾे भाउ जो पुटु पढ़े आयो आहे इंशाअल्लाह दोबारा भी तालीम कंदो अल्लाह जे हुकुम सां। मीर नवाज़ जो पुटु आहे मुंहिंजे भाउ जे वॾे जो। कमदार तूं सुञाणे अदा मीर नवाज़ खे? हाँ इंशाअल्लाह इंशाअल्लाह असां पंहिंजे ॿारनि खे पढ़ाईंदासीं इंशाअल्लाह। हाँ इहो असां ॿुधो आहे बहरहाल घुराइण जो शौक़ु थिए त असां घुराए वठंदा इंशाअल्लाह। घुरा भाटिया तव्हां हलो आराम कयो पोइ वरी। हा कमदार हे मुंहिंजा महिमान आया आहिनि तूं जश्न जो प्रोग्राम कर फनकार घुराए असांजे ॻोठ में। तूं अॻ में चयो त फनकार आयो आहे फनकार धूड़ पवई उहो फनकार काॾे वियो? बतार जलाल चंद शागिर्द आहे। अरे हा नंबर ॾिनो ई मूंखे। सही 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 सही। अस्सलाम वालेकुम। ओ रियाज साहब शाला खैरा खुशा भारियूं बाबा तुझी ज़रूरत आहे असांखे। महिमान आया आहिनि महफ़िल करणो आहे बाबा। ठीकु आहे अचो 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 बिस्मिल्लाह अचो अचो अचे थो। ॾिसूं था उनजो बि मुंहुं मांडरो बि मुंहुं मांडरो ॾिसूं था फनकार जो। अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम। वेहो बाबा वेहो वेहो वेहो। मां हिते आवे न तुझे सामने। अच्छा मुझे सामने में हां छो मां सोणो आ जा तुझे भरोसा यार होता तो असा जो इज्जत कया असा के घोरायो। मेहरबानी मेहरबानी मेहरबानी। हां जो खैर बाबा दोस्त अल्लाह जैसन। बाबा केड़े फनकार जो शागिर्द तू? अबा जलाल चंडे जो उस्ताद जलाल चंडे जो। जी हां उस्ताद जलाल। बियो जो उस्ताद गुलामुद्दीन कुरानी। अच्छा परस्तार भी आए उनन जो? केड़ो कलाम इंदो थी अज महफिल में? केड़ो कलाम है? कलाम बोल इंदा है। अच्छा जी हां जेका थोड़ो जुमलो बता हिक्की कलाम ना इंदो बस ॾिसूं था जुमलो तोखे ॿुधायां तो ॿुध। बाबा परदेस को ढोल पसंद ना कर तू वल्ला साड़ा कोई के नहीं। तू खुद मुख्तियार जो ही सकु लाथ न कोई के नहीं। साथी बा जो सही है हिट हिंट वने तो सही है ना? सही बिल्कुल। ए हाल भला एतरो फनकारी का तू सिखियो तू? उस्ताद जलाल खां। उस्ताद जलाल चंडे जो गोठ का थे? बस हिते हिते था असांजे घर में। हां खबर। हां उस्ताद उमरानी जो? उस्ताद उमरानी जो हिते होंगड़ा है। हां हुते उमरानी वेठा है हिते था तू न ॾिठो छा? मां ॾिठो सही हेठि चढ़ी थो पियो हुयो। अच्छा हा हा ॿियो ख़ैर जो तो कुछ न कुछ अल्लाह जा कमदार फनकार के लाइ जो को बंदोबस्त कर चाहे पानी जो? हल बाहल कमदार हल। अरे तो के यो बोल उमरानी जो ॿुधाया। अड़े छा मां तुंहिंजो ज़ाल हरू भरू सा जलाल चांडे जो नाम ख़राब करे तो गुलाम से उमरानी जो नाम ख़राब करे तो। एको माण्हू आ धप्पी माण्हू वठोस रे वठो ए छा वठो ए वठो करी वे वठो ये बात फनकार काई फनकार के मथो। हल घर अटो कोने इनन के मानी खाइण जे लाइ हे वरी मोतबर फनकार थियन उस्तादन जा नाम ख़राब करन था। बेगैरत फनकार एड़ा टुकरेल फनकार थी पिया वो बोतल टोपड़ी पे टोपी हले छगल गुम कर।